अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मां आहियां सुहेल अहमद। ऐं मां आहियां फराह शबीर। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क जो हिकु इंच बि दहशतगर्दनि खे न ॾींदासीं। हुकूमत यकीनी बणाए त अफ़गान सूरत-हाल जो असर मुल्क जे हालतुनि ते न पवे। अफ़गानिस्तान जी सूरत-हाल ते पार्लियामेंट खे ऑन बोर्ड वरितो वञे। हुकूमत खे पॉलिसी वाज़ह करणी पवंदी। कराची में दहशतगर्दी जा वाक़िआ थिया। नेशनल एक्शन प्लान ते हर सूरत में अमल करण ऐं सीपेक रथाइण जी सिक्योरिटी यकीनी बणाइण जो मुतालबो। तालीम खाते जे स्टीयरिंग कमेटी 20 अगस्त खां सिंध जा तालीमी इदारा खोलण जी सिफारिश करे छॾी। तालीम वारे वज़ीर सरदार शाह जी सदारत हेठि इजलास में कोरोना केसेस ऐं वैक्सीनेशन जी सूरत-हाल जे तफ़सीली जाइज़े बैदि तालीमी इदारा खोलण ऐं SOPs ते सख़्तीअ सां अमल दरामद कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त TTP ऐं दाइश नूरिस्तान जे पहाड़नि ऐं बगार जे इलाइक़े में आहिनि। कोशिश आहे त पाकिस्तान ख़िलाफ़ अफ़गान धरती इस्तेमालु न करणु ॾिनी वञे। घरू वज़ीर जो चवणु आहे त हर क़िस्म जे हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारी कई आहे। चमन ऐं तुरखम बॉर्डर तां एक्सपोर्ट इंपोर्ट जारी आहे। अमरीकी सदर जो बाइडन चयो आहे त अफ़गानिस्तान मां फ़ौज वापसि घुराइण ते को बि पछताव नाहे। अशरफ गनी तालिबान सां ॻाल्हियुनि खां इनकार कयो। अफ़गान फ़ौज विढ़ण नथी चाहे त असीं पंहिंजा फ़ौजी छो मारायूं। पंहिंजे ख़िताब में अमरीकी सदर चयो त ज़रूरत पई त अफ़गानिस्तान में ॿीहर बि फ़ौजी कार्रवाई करे सघिजे थी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मुहर्रम अल हराम दौरान अफ़गानिस्तान जी सूरत-हाल सबबि सिक्योरिटी ख़दशा मौजूदु आहिनि। ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ सख़्त क़दम खयां आहिनि। मवाच ॻोठ वाक़ियो बुज़लाणी कार्रवाई हुई। औरतुनि खे शहीद कयो वियो। वफ़ाक़ हिकु जहिड़ो निसाब लागू कयो आहे। असांजे ख़्याल में असांजो निसाब बहितर आहे। कोशिश हूंदी ॿारनि खे बहितर निसाब पढ़ायो वञे। इलेक्शन कमीशन सां 2023 जे आम चूंडनि में टेक्नोलॉजी जे इस्तेमाल ते इतफ़ाक़ थी वियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मां मुतमइन हो। हिन पंहिंजी टेक्निकल टीम नामज़द करे तजवीज़ूं बि ॾिनियूं आहिनि। वोटर्स जी सुञाणप वारे सिस्टम खे एड करणो आहे। प्रिज़ाइडिंग ऑफिसर बाबति ख़दशा बि ख़तम थी वेंदा।